अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन। वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन। व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़द अफ़लह मन तज़क्का व ज़करा अस्म रब्बिही फ़सल्ला। बल तुसिरूनल हयातद दुनिया वल आखिरतु खैरुन व अबक़ा। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। मौलाया सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम मुहम्मदुन सय्यिदुल कौनैन वस्सक़लैन वल फ़रीक़ैन मिन उर्बि व मिन अजमी। हुवल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिम मिनल अहवालि मुक़्तहिमी। अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता, अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता। मुर्शिद कामिल जो हैं अल्लाह से मिला देते हैं। मौज़ सामीन हज़रात, आशिकान मुस्तफ़ा, ग़ुलामान मुस्तफ़ा, अहले मोहब्बत वारो, अहले ज़िक्र वारो, कामिल अकमल मुर्शिद वारो, मामा जे साम्हूं तकरीर करण जे लाइ न आहियां वेठो, बस सिर्फ़ ऐं सिर्फ़ नालो ॻणाईंदमि। मोहम्मदी लिस्ट, हैदरी लिस्ट, हुसैनी लिस्ट में नालो लिखाईंदमि। असां तमाम वॾा ख़ुशकिस्मत आहियूं जो अॼु अल्लाह तबारक व तआला असां तव्हां खे दरबार हुसैनाबाद में हाज़िरी नसीब फरमाई आहे। हिकु त जुम्मतुल मुबारक बरकत वारो, अल्लाह जी रहमत, अल्लाह जे फज़ल करम वारो ॾींहुं। ॿियो त अल्लाह जे कामिल अकमल वलीअ आले रसूल औलाद अली जन सवन न हज़ारन न लखन न
किरोड़नि मुर्दा दिलनि खे ज़िंदा करे ॾेखारियो। अॼु उन अल्लाह जे कामिल अकमल वलीअ जी दरबार में हाज़िर थियाऊं त ए निस्बत वारो, मोहब्बत वारो, अहले ज़िक्र वारो, सचे अक़ीदे वारो, कामिल अकमल मुर्शिद वारो, असां तव्हां त अल्लाह जे कामिल अकमल वलीअ जी दरबार में हाज़िर थियाऊं ख़ाली झोलियूं खणी, ख़ाली झोलियूं खणी आया आहियूं। त असांजो तरीक़ो हूंदो आहे त ॾियण वारी अल्लाह जी ज़ात आहे, पर असां वसीले वारा आहियूं, छो जो वसीले जो हुकुम अल्लाह तबारक व तआला पाण क़ुरान मजीद में फरमायो आहे। त अल्लाह ताला फरमाए थो, मुंहिंजे करम मुंहिंजे फज़ल ताईं ईअं न चओ, ईअं न बहचो। जॾहिं अवां वसीलो वठी आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो वसीलो वठी आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे अहल बिदअतहार जो वसीलो वठी अल्लाह जे नेक बानन, अल्लाह जे मक़बूल बानन, पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद करीमन जो वसीलो वठी मूं ताईं पहुचंदव, मुंहिंजे करम ताईं पहुचंदव। जॾहिं वसीलो वठी दुआ कंदव त अल्लाह ताला मां अल्लाह तव्हांजी दुआ खे जल्दी क़बूल फरमाईंदुमि। त ॾियण वारो मां अल्लाह वां, वसीलो वठणु तव्हां ईमान वारनि जो कमु आहे, करम करणु मां अल्लाह जो कमु आहे। त सरकार जो वसीलो वठणु अल्लाह ताला फरमाए थो, या अय्युहल्लज़ीना आमनू, ए ईमान वारो, त मां अल्लाह ताईं ईअं न पहुचो, वसीले सां पहुचो। आका अलैहिस्सलातु वस्सलाम जो वसीलो वठणु, सरकार जे अहल बिदअतहार जो वसीलो वठणु, साहबा जो वसीलो वठणु, औलियाए कामिलीन, सालिहीन, सादिकीन, पंहिंजे कामिल अकमल मुर्शिद जो वसीलो वठी मुंहिंजे करम ताईं, मुंहिंजे फज़ल ताईं, मां अल्लाह ताईं तव्हां जल्दी पहुचंदव। यानी वसीलो वठणु तुंहिंजो कमु आहे ऐं तोखे पहचान मां अल्लाह जे करम ताईं तुंहिंजे कामिल अकमल मुर्शिद करीम जो कमु आहे। हिन महफ़िल में के अहिड़ा हूंदा जेके बे औलाद हूंदा, जंहिंजी इहा दुआ हूंदी त या अल्लाह मूंखे नेक सालिह औलाद अता फरमा। पर अल्लाह को सोना असां ईअं न घुरंदा आहियूं, असां हीअं घुरंदा आहियूं त या अल्लाह आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके जंहिंजी दरबार में आया आहियूं अल्लाह, त असां तव्हांजो ख़ालियूं झोलियूं भरिजी वेंदियूं। ला शरीक आहे, अल्लाह ताला सां को बि शरीक न आहे। अल्लाह ताला जी कुदरत बेमिसल बेमिसाल आहे। बेशुमार दुरूद व सलाम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ाते मुक़द्दसा जे मथां अल्लाह ताला पंहिंजे प्यारे हबीब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु ताला अलैहि वाली वसल्लम के सब शान, मकाम, इज़्ज़तूं, अज़मतूं, बयन, बुरहान, कमालात, मोजज़ात अता फरमाए। वॾे शान सां, वॾी अज़मत सां ज़मीन जो बादशाह हुयो।